अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार मां आहियां मंजर अज़ीज़। सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की तुर्क सदर से मुलाकात। ऐवान सदर में तैयब एर्दोगान वज़ीर आज़म की आजियां कई। गार्ड ऑफ ऑनर पे शहबाज शरीफ कमाल अतातुर्क के बाजार ते हाज़री भरी। वज़ीर आज़म साहब वॾे वज़ीर ऐं वापार वारे वज़ीर बि मुलाकात कई। शहबाज शरीफ चयो आहे त वापार वाहिदनि तां ॿिन्ही मुल्कनि जे मईशत खे फ़ाइदो थींदो। इस्लामाबाद, तेहरान ऐं इस्तांबुल कार्गो ट्रेन रिथा सां कारोबारी सरगर्मियूं तेज़ थींदियूं। सिंध जे सुख समाज ट्रांसपोर्ट ऐं मास ट्रांजिट वारे वज़ीर शजीर इनाम मेमन जे इनकरा में तुर्की जे ट्रांसपोर्ट वारे नायब सदर सां दोस्तनि सां मुलाक़ात। तुर्क वज़ीर खे सिंध ऐं गाॾियुनि जा मैन्युफैक्चर प्लानिंग ब्रिगाड ते दावत। शजीर मेमन चयो आहे सिंध सरकार पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप मुआहिदनि तहत तुर्क सीड़पकारनि खे सहूलियतूं ऐं सब्सिडी ॾियण लाइ तयारु आहे। सुप्रीम कोर्ट पीटीआई के लॉन्ग मार्च जो लिखत में फैसलो जारी कर छो। सुप्रीम कोर्ट दरखास्त गैर आसियाती करार दींदे DGISI DGIB समेत बेन खां जवाब तलब करे वरतो। इमरान खान अदालत के हुक्म की बनकड़ी कई है, छो न उनके तोहिने अदालत जो नोटिस जारी किया वने। मुझे ख्याल में इमरान खान अदालत के हुक्म से नाफरमानी कई। PTI चेयरमैन खिलाफ तोहिने अदालत की कार्रवाई लाइ घणो मवाद मौजूद है। इमरान खान खिलाफ तोहिने अदालत की कार्रवाई कई वने। जस्टिस यहया आफरीदी जो इख्तिलाफी नोट। वफाकी घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त इस्लामाबाद में फसादी मार्च के कंहिं सूरत में दाख़िल थियण न ॾिनो वेंदो। मुल्क के फसादी जथन ऐं शरपसंद अंसरनि जे रहम करम ते नथो छॾे सघिजे। वफाकी घरू वज़ीर राणा सनाउल्ला की सदारत हेठि इस्लामाबाद पुलिस ऐं FC जो इजलास। इस्लामाबाद पुलिस जो पघारूं ऐं अलाउंस पंजाब पुलिस बराबर करण जो फैसलो। फ्रंटियर कांस्टेबल जी पघारूं अलाउंस ऐं शोहदा पैकेज KP पुलिस से बराबर करण जो फैसलो। राणा सनाउल्ला चयो आहे त शरपसंद अंसरनि खे सख़्तीअ सां चीफाटियो वेंदो। कानून हथनि में खणंदड़नि खे सख़्तीअ सां मुंहुं ॾिनो वेंदो। सिंध सरकार पारां सूबे में पानी की शदीद खोट ते साखे एहतजाजी ख़त लिखण जो फैसलो। आबपाशी खाते के सूबाई वज़ीर जाम खान छोरो की सदारत हेठि आबपाशी खाते सूबे में पानी की शदीद खोट 91 वारे पानी मुआहिदे ते अमल न कराइण ते ख़त एहतजाज कंदे ख़त मोकिलियो। सूबाई वज़ीर चवण आहे त हिन वक्त सिंध में 47 सैकड़ो, पंजाब में 31 सैकड़ो पानी की खोट है। इरसा तरफा पानी की गैर मुनसिफानी विर्छ सबब सिंध पानी शदीद बहरान के मुंह ॾेई रहियो आहे। इरसा 1991 वारे पानी ठाह की बनकड़ी करे पानी खोट के दौरान सूबन में बराबरी की बुनियाद ते पानी विर्छ न करे रहियो आहे। जामचोरे में जाली डोमिसाइल ते मास्तरी की नौकरी हासिल कंदड़ सवातवासी नौजवान गिरफ्तार। सवातवासी इसरार पठान जामचोरो जिले जो जाली डोमिसाइल ठाराए तालीम खाते में PhD की नौकरी वरती हुई। धरती TV के डायरेक्टर न्यूज़ नसीर गोपांग और सीनियर सहाफ़ी ज़ोहेब का खाते हमले केस में एक जवाबदार गिरफ्तार। जवाबदार हुनैन अली उर्फ हनी अदालत में पेश। अदालत एक ॾींहं जे रिमांड ते पुलिस हवाले कर छॾियो। जवाबदार हुनैन उर्फ सहाफ़िन ते हमलो कयो, जंहिं जा CCTV फुटेज पिण हथ कया विया आहिनि। जांच ऑफिसर अदालत पारां केस में नामज़द समूरनि जवाबदारनि खे गिरफ्तार करण जो हुकुम। मलीर के इलाके पोर्ट कासम जो पोरियत कतुल वाक़े बैद मक़तूल हबीबुल्ला जो लाश अस्पताल मुंतकिल। पुलिस मूजिब वाक़ियो ज़ाती दुश्मनी लगी रहियो आहे। सखत की अदालत अहाते मां 2 कैदी फरार। पुलिस में थरथलो गिरफ्तारी लाइ नाकाबंदी। 4 एहलकार मुअत्तल। सेंट्रल जेल में कैदियुनि खे ॿुधणी लाइ एहसाब अदालत आंदो वियो। जितां करप्शन के इल्ज़ाम हेठि गिरफ्तार 2 कैदी फरार थी। मलीर में पिपरी के साबू गबोल गोठ में 57 वरें की ॿाड़ी सां मुबैना ज्यादती केस दाख़िल। जवाबदार गिरफ्तार। SSP जांच आरब महर वाक़े वारे हंध पहुंची मालूमात वरती। वासन मूजिब सागी घिटी में रहंदड़ जवाबदार ॿाड़ी के शइ वठी ॾियण जो बहानो करे घर वठी वञी ज्यादती जो निशानो बणायो।
मलीर जे इलाइक़े उमर मारवी गोट में जिनसी ॾाढाई बैदि बेदरी सां क़त्ल थियल 9 वरह जी नीगर शाकिर सेठार जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतजाज। वाटसन सिविल सोसाइटी के नुमाइंदनि ऐं स्कूली ॿारनि जो क़ाइदाबाद वटि क़ौमी इशारा ते एहतजाजी मुज़ाहिरो। मक़तूल नीगर जे वारसनि मूजिबि 16 ॾींहं गुज़रण बावजूद जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस कख भञी वेहणो न कयो आहे। जांच पुलिस केस लोड़ण चाहे थी।